नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल में ख़बर ॾींदा हलूं त ॾहों मेल लॻ वागड़े जी स्टाफ में मुबीना तौर टिन पुटनि लाइ संग कराए ॾियण लाइ महिमान थी आयल ॻोठ नवाब तेली वासी संदसि माइट कांजी कोली लालू कोली जे घर भातियुनि खे भाॼी में नशे जूं गोरियूं मिलाए छॾियूं। नशे मिलियल भाॼी खाइण सबबि समूरा घर भाती बेहोश थी पिया, जंहिं बाद घर में पियल 14,000 रोक रक़म सोना ज़ेवर ऐं 4 चांदी जा चूड़ा खणी फरार थी विया आहिनि। सुबुह थियण ते घर धणी सुजाग थियण बाद ॾिसनि त संदसि घर जो समूरो सामान चोरी थियल है। मेहमान कांजी कोली पिण घर में मौजूद न। असां हिन मामले जी अहिड़ी दां पिण थाणे कोट गुलाम मोहम्मद ते ॾिनी, पर पुलिस अञा ताईं का बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो, न वरी चोरी थियल सामान वापसि करायो। असां SSP मीरपुर ख़ास ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो करियूं था त असांजो चोरी थियल सामान वापसि कराए जवाबदार कांजी कोली खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।